सिंध का खबर शामिल कर दी सिंधी अल्ताफ़ सुमरो की रिपोर्ट मुताबिक हैदराबाद की नारी मोरो के नौजवान से पसंद जो परणो करण खां पोइ मोरो पहुंची मीडिया अॻियां तहफ़ुज़ जे लाइ दाहींदे कुछ ॾींहं अॻु हैदराबाद के रहवासण नारी मिसमात रोशना चांडियो मोरो के नौजवान रियाज़ अली सां मोरो की अदालत में पसंद जो परणो कयो हो जंहिं बैदि प्रेमी जोड़े मीडिया अॻियां दाहींदे चयो आहे त तारीख़ 25/5/2024 ते असां पसंद जो परणो कयो पर हाणे माइट जान सां वेरी बणिजी विया आहिनि। उन मौक़े ते नारी रोशना बिंत अहमद चांडियो चयो त मुंहिंजी शादी अॻु में मुंहिंजे माइटनि अरबाब चांडियो सां कराई हुई जंहिंखे 8 महीना अॻु तलाक थी चुकी आहे ऐं हाणे मां पंहिंजी रज़ा ख़ुशी सां रियाज़ अली वल्द मोहम्मद मूसा कोर्ट में निकाह कयो आहे ऐं हाणे मुंहिंजा माइट जंहिंमें सोड अनवर चांडियो भाउ अयाज़ चांडियो पीउ अहमद चांडियो सजाद चांडियो मंठार चांडियो मुंहिंजो ॻोणो मुड़ुसु ऐं मुंहिंजे हाणोकी मुड़ुस जी जान सां वेरी बणिजी विया आहिनि ऐं मुंहिंजे मुड़ुस खे ऐं संदसि माइटनि खे धमकाए रहिया आहिनि। पुलिस सां मिली करे कूड़नि खे असन में बि फसाइण जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि। हिननि वधीक चयो त असां तमामु दरबदरी वारी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहियूं। हिननि सखर हाई कोर्ट सिंध IG सिंध पुलिस ऐं SSP नौशरो फिरोज़ खां मुतालबो कंदे चयो आहे त असांखे तहफ़ुज़ ॾिनो वञे असांखे पंहिंजी ज़िंदगी गुज़ारण जो हक़ ॾिनो वञे। मुझे पहिरियां शादी थियल हुई 8 महीना मूंखे घर वारे तलाक ॾिनी उन खां अॼु मां यको मां पंहिंजे माइटनि में वेठी हुयमि 8 महीननि खां पोइ पंहिंजी पसंदि ते शादी कई त रियाज़ चांडियो सां हुई। कंहिंजो पुटु आहे रियाज़ चांडियो? मोहम्मद मूसा खान जो। मोहम्मद मूसा खान जो। मूसा खान जो शीशन में मोरो में? जी जी ठीकु आहे। हाणे तव्हांजो छा आहे चवणु छा मुतालबो आहे? भाऊ मूंखे धमकियूं था ॾियनि। पहिरियां मुंहिंजो सौटु आहे अनवर चांडियो मोरे शहर में घर आहे मूंखे हुन मां ख़तरो आहे ॾाढो धमकियूं थो ॾिए मुंहिंजे घर वारे खे मूंखे बि मां पंहिंजी पसंदि ते राज़ ख़ुशी सां शादी कई आहे। छा जी धमकी थो ॾिए? चए थो मां माराईंदुसि ॿिन्हिनि खे। ॿियो गफ़ार चांडियो आहे भाइटियो आहे मुंहिंजो कराची में घर आहे। ॿियो सजाद आहे भाइटियो उहो बि आहे। चांडियो बाबा मां हींअर शादी कई आहे पंहिंजे हिरनि सां घरवारी आहे मुंहिंजी रोशना राज़ ख़ुशी सां मोहबत जे हिसाब सां शादी कई आहे। हींअर हिन जा माइट थिया आहिनि धमकियूं पिया था ॾियनि मारण जूं तशदुद पिया था कनि धमकियूं 2-3 जॻह ॾिननि अथनि अनवर चांडियो अयाज़ चांडियो गफ़ार चांडियो साईं सजाद चांडियो साईं अयाज़ चांडियो इहे सभु जेके आहिनि सो हिन जा भाइटिया आहिनि के ॿार न उथिया आहिनि फ़ोन करे धमकियूं था ॾियनि पुलिस खां कूड़ा केस था कराइनि फुर जो केस माना कहिड़ी माना अगवा जो केस अॻिते पोइ कूड़ा केस था कनि पुलिस माना तंग थी